ॾहरकी में मुनवर लाल की खबर मूजिब ॾहरकी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सर्वे सेंटर ते कम न थियण ऐं मुबना बदउनवानियुनि खिलाफ़ औरतुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। रेती खेंजू ऐं रहड़की खां आयल औरतुनि जो चवणु आहे त हू महीने खां चक्कर काटे रहियूं आहिनि पर खेनि लिंक डाउन जा बहाना करे वापसि मोकिलियो वञे थो। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हयो त सर्वे लाइ 3 खां साढा 3,000 रिश्वत घुरी पई वञे। पैसा ॾींदड़नि जो कमु तुर्त कयो पियो वञे। औरतुनि आला अख़्तरनि खां मुतालबो कयो आहे त रिश्वत जो सिलसिलो बंदि करे शफ़ाफ़ तरीक़े सां सर्वे मुकमल कई वञे। नाज़रीन, ॾहरकी में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे सर्वे सेंटर ते कमु न थियण ऐं मुबना बदउनवानियुनि खिलाफ़ औरतुनि जो एहतजाजी मुज़ाहिरो।